नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सिंध लेक्चर फेस्टिवल में ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो आहे त गुम थियल माण्हुनि जी तमामु घणी अहमियत आहे। इहो मामिलो तकलीफ़ ॾींदड़ बि आहे, पर इन हवाले सां घणी अॻुभराई थी आहे। गुम थियल माण्हुनि जे हवाले सां क़ौमी हिकु बिल पेश कयो वियो आहे। उमीद त गुम थियल माण्हुनि जो मसइलो जल्द हल थींदो। सिंधु चवणु हो त मोहबत जो पैगाम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आहे, जेको सिंध धरती जो ज़ेवर आहे। माण्हुनि खे अंदाज़ो न आहे त सिंध जा माण्हू केतिरा ई महिमान नवाज़नि। सिंध जे सभिनी क़ौमियतुनि खे जोड़णु चाहियूं था, पाण में विरहाइण भाउ सां कढणु बराबरि आहे। मज़हबी ऐं लिसानी नफ़रतुनि माण्हुनि खे विरहाइण लाइ पैदा कयूं वेंदियूं आहिनि। हिन चयो त सिंध में तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं बहितर हुजणु घुरिजनि। थरपारकर वासियुनि जूं हालतूं बि बहितर करणियूं आहिनि। आरिफ अलवी चयो त पाकिस्तान इहा धरती आहे जंहिं अॻवान महाजिरनि खे क़बूल कयो। हिन वक़्तु बि सिंध में 25 लख अॻवान महाजिर मौजूदु आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।